असांजो विरसो असांजी सुञाणप ॾिण वार। ॿिए एपिसोड में नंढी सतह वॾी सतह जो ज़िक्र कंदासीं। कहते जी माता जी महिर थिए त छंडो विझण वारे ॾींहुं चुल्हि न ॿारीनि ऐं थधो खाधो वापराइनि। ओराणा ॻाए मायर भेनर माता खां महिर पिननि। ठार माता ठार जग जे ॿचिड़नि खे ठार। नाग पंचमी अचे, टीजड़ी जो ॾिण बि अचे, भेनर गीत बि झूंगारीनि, बाग़नि में पींघुनि ते झूला झूलनि। अचो मनायूं टीजड़ी ॻायूं, बहारी वधंदी वेंदी। नौ न्यापो जे ख़ैर ख़्वान खे अर्ज़ु आहे त पंहिंजी रायनि सां असांजी रहनुमाई कनि, जीअं हिन सिलसिले खे बहितर बणाए सघूं। ग्यारस में असीं किरंघ ऐं फलार अपनायूं। हिकु ॿी निर्जल ग्यारस बि थिए, जंहिंमें अन्न ऐं जल असां न वापरायूं। ॼेठ में जेके आहिनि मायर भेनर खुंभ पूॼींदियूं आहिनि। पंहिंजे औलाद जे लाइ वॾी आवर्जा ऐं ख़ुशहाल ज़िंदगी जे लाइ भेनर बास बासींदियूं आहिनि। असुर जो दरिया शाह ते टुॿी ॾेई करे ॼेठ पूॼनि। दरिया पूॼण पिणु चऊं। सोमंती उमास बि ईंदी आहे ऐं गूंगी टुॿी असुर वेले उथी करे सवेर बिना ॻाल्हाइण जे टुॿी जूं हर हर गंगे जय मां गंगे चऊं। सावण जे महीने में अचे नाग पंचमी, असीं गोगरो बि चऊं। इन सां हिकु प्रथा जुड़ियल आहे, नांगनि खे खीर पीआरण वारी प्रथा। कथा कंदा आहिनि त हिकु राणीअ खे हिकु पुटु 6 पुट हुआ ऐं 7 धीअ हुई। 8 जेको हो उहो ॿारु जेको आहे नांग जे रूप में हुन जनमु वरितो। राणीअ पंहिंजी धीअ खे अंतिम सफ़र दौरान ॿुधायो त हीउ गोगल तुंहिंजो भाउ आहे ऐं तूं हुन जो पर पुठ में जे ध्यानु रखजांइ। नांग पंचमी ते गोगल जी पूॼा कंदा आहियूं। वॾड़ियूं पूॼा दौरान चवनि गोगल घोड़े न चढ़े, गोगल ॿेर न चढ़े, गोगल भाइरनि जो रखवाल, गोगल भेनरुनि जो रखपाल, गोगल कुटुंब जो रखपाल। मां त इन में हिकु सिट ॿी जोड़ींदसि, गोगल संगत जो रखपाल। नाग पंचमी जूं अलॻि अलॻि रवायतूं आहिनि। माता जी महिर जो ॾींहुं ठार माता ठार, जग जे ॿचिड़नि खे ठार। नंढे सतह ऐं वॾी सतह जेका आहे असांजे ॾिणनि जो अहम हिसो आहे। इन ॾिण ते मिठा लोला, टिकियूं, बेसण जूं टिकियूं राति जो असां पचाए रखूं। खाधा जेके आहिनि थधो खाधो इस्तेमालु कयूं ऐं इहो ॿिए ॾियारे वरी थधो खाधो वापरायूं। कंहिं ॿार ते अगरि माता जी महिर थिए त घर में पूॼा वारे ॾींहं ते चुल्हि न ॿारीनि, परहेज़ कनि। माता जा ओराणा ॻाए महिर पिननि ऐं ॿार खे थधो छंडो विझनि। सावण जी मुंद में वॾी थधिड़ी ते शीतला माता जी पूॼा वक़्तु कोरो कुनो भरे करे रखियो वेंदो आहे। प्रभात जो दरिया शाह तां माता खे 7 टुॿियूं ॾियारे अची मंडल यानी कोरे कुने खे घर में रखूं ऐं देवीअ खे 2 रंगनि जो धाॻो रंगे पारायूं। मंडल खीर ऐं पाणीअ सां भरियल हूंदो आहे। माता जे महिर वारे ॿार खे अछा लटा पाराए छंडो हणण वक़्तु मथे ते छाणी रखी 7 अटे जूं अठियूं जेके आहिनि अखड़ियूं टिकड़ियूं चवंदा आहिनि, नंढियूं नंढियूं ठाहींदा आहिनि, उहे 7 ठाहियूं ऐं राति जा भिगल चणा हथ में खणी माता शीतला जी पूॼा कयूं। कचा चणा ॻी वञनि, बाक़ी पाणी खीर ऐं चांवरनि खे मिलाए 7 छंडा जंहिं ते माता जी महिर थी आहे ॿार ते उन जे मथां हणनि। अटे जूं ठहियल जेके अखड़ियूं टिकड़ियूं आहिनि उन्हनि खे मखणु लॻाए घर जे सभिनी भातियुनि खे छुहाईंदा आहिनि ऐं माता जी आराधना कंदा आहिनि। सुठी सिहत ऐं वॾी आवर्जा लाइ प्रार्थना कई वेंदी आहे। कोरी कुनी मंडल में जेको आहे मायर भेनर जेके आहिनि से उहे विझंदियूं आहिनि अखो फुलो। कपाह खे जेको आहे सिंदूर लॻाईंदियूं। वॾी कपाह जो हिकु लीड़ करे ऐं उनखे सिंदूर लॻाए उन जा टुकड़ा टुकड़ा कंदियूं आहिनि। उहे टुकड़ा जेके आहिनि कननि में, झुमक में या ॿिए कंहिं में पाईंदियूं आहिनि। माता जे महिर जा इहे नंढा नंढा टुकड़ा
ऐं कपास जे टुकड़नि खे उहे कोकीला चवनि। उहे झूमक या ज़ेवर जेको कन में पियो हूंदो आहे कोको वग़ैरह उन में अटकाए छॾनि कोकीला खे। ही जेके ॾिण आहिनि से प्रेम भाईचारे ऐं श्रद्धा सां जेके असीं मल्हाईंदा आहियूं। ऐं उन ॾियारे ते जंहिं घर में माता जी महर या ॿिया बि जेके आहिनि माता जी पूॼा कंदा आहिनि त ओराणा ॻाईंदा आहिनि, ठार माता ठार जग जे बचड़नि खे ठार, अमां अॻे बि ठारियो अथई हाणे बि ठार, ही जग तुंहिंजो नंढड़ो ॿार, देवी तो शरण तो शान, लंघे पवंदा पार, ठार माता ठार जग जे बचड़नि खे ठार। सावण जे मुंद में वरी अचे टीजड़ी जो ॾिणु। हीअ मुंद मन में मौज मस्ती पैदा कंदी आहे। बाग़नि में भेनर पींघा लॻाए करे लुलंदियूं आहिनि। अचो मनायूं टीजड़ी, ॻायूं वॼायूं, मेलो थिए मस्तान। बहारी वधंदी वेंदी, बहारी वधंदी वेंदी, सुहागणियूं ही ॾिणु पंहिंजे सुहाग जीवन साथी जे वॾी आवर्जा लाइ विर्त रखी करे मल्हाइनि। कथा करे राति जो चंड खे अर्घु ॾेई करे पोइ खाइनि। टीजड़ीअ ते सोरहां सिंगार करे नई कुंवार जिया भेनर सजंदियूं आहिनि। संवरी संभरी हथनि ते मेहंदी लॻाए ख़ूबसूरत वॻा पाए टीजड़ीअ जी पूॼा कनि। इन ॾिण खां 8 ॾींहं पहिरीं ग्यारस ते राति जा पुसियल मुङ खणी कुंडीअ में भिॼाईंदियूं आहिनि ऐं उहे सला जेके आहिनि हफ़्ते खां पोइ टिड़ी पवंदा आहिनि ऐं उन खां पोइ उहे पूॼा कंदियूं आहिनि।